जिस्म जे अंदर हिकिड़ो टुकड़ो आहे गोश्त जो इज़ा सलहल जसद कुल्लु जेकॾहिं इहो सही थी वियो त पूरो जिस्म सही थी वियो व इज़ा फसदत फसदल जसद कुल्लु जेकॾहिं इहो ख़राब थी वियो त पूरो जिस्म ख़राब थी वियो पाण फरमायो अला वहियल क़ल्ब चङी तरह ॿुधो उहो टुकड़ो कहिड़ो आहे उहो आहे दिल दिल सही आहे जिस्म सही आहे अवां असां सभिनी जी दिल घुरियो तॾहिं त हिते आयासीं परे परे खां माण्हू हिते पहुता सॼो सॼो ॾींहुं सफ़र करे करे मस हिते पहुता अञा ताईं जमायतूं अची रहियूं आहिनि एॾो वॾो पंधु करे उनजी दिल चयो त असां या रसूल अल्लाह कॉन्फ्रेंस थी रही आहे ऐं उहा या रसूल अल्लाह कॉन्फ्रेंस या रसूल अल्लाह जॾहिं को बि उम्मती चवे को बि ग़ुलाम चवे मदीने जा घोट अलैहिस्सलातु वस्सलाम त सदा मेहरबान आहिनि उन्ही खे पंहिंजे जवाब इनायत फरमाईंदा आहिनि पर या रसूल अल्लाह कॉन्फ्रेंस जे अंदर हज़ारे आशिक गॾु थींदा उलमा ऐं औलिया जे साए जे हेठां बीही करे उहे सभु जो सभु जॾहिं या रसूल अल्लाह जी सदा बुलंद कंदा त मदीने वारे घोट जी पूरी तवज्जो उन कॉन्फ्रेंस जे मथां लॻी पई हूंदी अल्लाह जा कामिल वली सबूर उन कल्ब जे मथां तवज्जो फरमाईंदा आहिनि पंहिंजी दिल सिधी थी वेंदी आहे असां मौलवी मथो हणी हणी बीहूं मजाला जो ॾाढी रखड़ा मजाला को नमाज पढ़ अल्लाह के हिदायत ॾे पर अल्लाह वार जी सोबत में कल्ह आयो अॼु ॾिसीसूं तहज्जुद बि अदा करे रहियो आहे तहज्जुद भी अदा करे रहियो आहे सुन्नत जो पाबंद पासबान भी बणजी चुको आहे ही कमाल छाजो आहे ही मुस्तफा करीम की निगाह जो कमाल आहे जेको वलियन सगोरन जे वसीले साण पहुची रही आहे अज भी निगाह मुस्तफा जा जेके तालिब आहिनि अज भी जेके नज़र हबीब किबरिया जा जेके तालिब आहिनि अज भी जेके तवज्जो हबीब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तलब करण वारा आहिनि उन्हनि जा सीना रोशन हूंदा उन्हनि जो दिलियूं मुनव्वर लॻियूं पयूं हूंदियूं आहिनि ऐं जेके इनकार कनि था उन्हनि जो अंदर ऊंदह लॻो पियो हूंदो आहे त ख़ुशि नसीब आहे जो अल्लाह तबारक व तआला असांखे अहले सुन्नत व जमाअत जो सुठो मज़हब नसीब फरमायो तरीक़ो असांखे नसीब फरमायो आहे सुहिणो सिलसिलो असांखे नसीब फरमायो आहे इन सिलसिले सां मज़बूती सां रहो इन सिलसिले जे बुज़ुर्गनि सां रहो क़िबला साईं सैयद शुजाल हक शाह साहब जिन सां तआवुन कयो ऐं उन्हनि सां कुलो कुल्हे में मिलाए करे ऐं तव्हां दीन जी ख़िदमत जे लाइ तयार थी वञो मूंखे उमेद आहे जॾहिं हेॾा सादात असांजी अॻवानी कंदा त देर कान थींदी वञी पंहिंजे मंज़िल मक़सूद ते पहुची पवंदासीं आमीन चओ दोस्तो हाणे सभई नंढा वॾा बुलंद आवाज़ सां मूंसां गॾिजी ही सुहिणो दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो कंहिंजी बि ज़ुबान ख़ामोश न रहे ऐं सभई गॾिजी पढ़ायूं इंशा अल्लाह ताला ऐं जेका आयत करीम मूं तिलावत कई आहे मां वरी उनजी तिलावत कयां ऐं उनजो तर्जुमो बि कयां उनजे मुतालिक़ कुझु अर्ज़ मारूफ़ मां पेश कयां सभई गॾिजी हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बरकात जे मथां ही सुहिणो दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो सल्लल्लाहु अलैहि या रसूल हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमाइंदा है ज़क्किरू मजालिसकुम बिस्सलाति अलैहि पंहिंजो महफ़िल मुझे मथा दरूद पढ़ी पढ़ी सिंगारींदा रहो असां पंहिंजी महफ़िल बरपन साण सिंगारी पखियुन साण सिंगारी एतिरो भिले न जोस
जंजल साण सिंगारिया बलबन साण सिंगारिया पंहिंजे महफ़िल सां उलमा साण सिंगारिया मशाइख साण सिंगारिया इन आशिकनि सां पंहिंजी महफ़िल सिंगारिया पर मुंहिंजा दोस्त हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि पिया जेकर पंहिंजो महफ़िलूं सिंगारियूं अथव त मुंहिंजे मथां दरूद पढ़ी पढ़ी पंहिंजो महफ़िलूं सिंगारियो अचो असां सभई गॾिजी पंहिंजी महफ़िल जो भी सिंगार वधायो ऐं पंहिंजो ताल्लुक मदीने वारे घोट साण मज़बूत कयो पंहिंजो हुजण जो भी एहसास ॾियारियो त वाकई भी असां सुन्नी मौजूद आहियो छो जो ही दरूद सिर्फ़ अहले सुन्नत व जमाअत जो ही पढ़ंदो आहे ॿियो केरु पढ़ी भी कोन सघंदो आहे सभई बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व तआला इरशाद फरमायो या अय्युहन नास ऐ इंसानो अल्लाह तबारक व तआला इंसानन के सद करे रहियो आहे कंहिंखे तो रब सद करे थोरो ॻाल्हायो हाणे थोरी देरि मूंसां ॻाल्हाईंदा बि हलिजो अल्लाह सुब्हानहु व तआला इंसान के तो सद करे मैं इंसान आहियां तू इंसान आहीं रब करीम जल जलालु इंसान के तो सद करे केर तो सद करे अल्लाह कंहिंखे तो सद करे इंसान खे भला कोई इंसान ॿुधाए तो न अल्लाह जो सद ॿुधो हुजे पंहिंजे कननि सां हेतिरी वॾी जमायत मूं त कोन ॿुधो अल्लाह जो पंहिंजो सद यकीनन हिन जमायत में कंहिं भी अल्लाह जो पंहिंजो सद कोन ॿुधो छा अल्लाह परे जी ला भी चवंदा तो दूर से पुकारना अल्लाह का खासा है यानी अल्लाह तमाम परे दूर से पुकारना अल्लाह परे भी ना है वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद रब करीम जल जलाल तो फरमाए असां त इन्ही जे तरफ साह जी रग खां भी वधीक वेझा आहियूं उहा साह जी रग जेका पूरी जान जे अंदर हली रही आहे इन्ही साह जी रग खां भी वधीक रब तो फरमाए त असां वेझा आहियूं अल्लाह सुब्हानहु व तआला इतरे कदर भी इरशाद फरमाए फअैनमा तुवल्लु फसम्मा वजहुल्लाह काडे भी तव्हां फिरो काडे भी तव्हां मुंह कयो मशरिक मगरिब शुमाल जनूब हेठ मथे काडे भी पंहिंजो तवज्जो कयो रुख कयो मुंह कयो फिरो फसम्मा वजहुल्लाह ओॾां अल्लाह साम्हूं आहे वो समीउन बसीर भी आहे ॿुधे भी थो ॾिसे अलीमुन बिज़ाति सुदूर भी आहे सीननि जे राज़नि खे भी ॼाणे थो वो मालिक जल जलालु वेठो भी आहे अल्लाह सुब्हानहु व तआला असां के वेझो भी आहे असां जे साम्हूं भी आहे असां खे ॾिसी भी रहियो आहे असां जी ॿुधी भी रहियो आहे ऐं गॾो गॾु अल्लाह तबारक व तआला इहे भी इरशाद फरमाए